वेरी डिप्रेसिंग सिचुएशन हायर एजुकेशन कमीशन जी ॿुधण खां पोइ यकीन कयो त जेके मां उत्साह भरिया एग्ज़ाम्पल सेट कया हुआ अधु त निकिरी विया आहिनि वाइप आउट थी, पर आख़िर में जेको अरफाना मल्ला अगेन हिकिड़ी माउ जे हवाले सां असांखे वरी हिकु उत्साह वारी ॻाल्हि ॿुधाए वई, जंहिंमां मूंखे थोरी उमेदु जागी, वरना गज़ल खे मूं चयो पिए त गज़ल ॾाढी डिप्रेसिव सिचुएशन आहे ऐं मां हुन में वञी कीअं ॻाल्हाईंदसि, छो जो हीउ सेशन ॾाढो चैलेंजिंग आहे। अॼु जो मुंहिंजो टॉपिक आहे सिंध 21 सदीअ में। इलाही वॾो टॉपिक आहे, इन ते इलाही टाइम खपे, पर अदी चयो तो सिर्फ़ु 20 मिंट आहिनि। कोशिशि कंदसि त ॿिनि हिसनि में इनखे विरहायां, थोरी शामे ग़रीबा कंदसि, घणी न, ऐं उनखां पोइ कुझु ऑप्शन्स वे फॉरवर्ड त असां छा करे सघूं था। आख़िर इन चैलेंजिंग सिचुएशन में जिते असांजो नौजवान तमामु घणो उन सिचुएशन में आहे जिते उनखे का राह नज़र नथी अचे, स्टेट बिल्कुलु बि सीरियस न आहे टुवर्ड्स एजुकेशन, त आख़िर छा कजे। हिन ॻाल्हि खां असां अॻिते वधायूं था त दुनिया में लिटरेसी जी डेफिनेशन छा आहे। दुनिया में लिटरेसी जी हाणे डेफिनेशन आहे जंहिंखे कंप्यूटर हलाइणु अचे, ऐं असां अॼु ताईं इते बीठा आहियूं त जंहिंखे नालो लिखणु अचे, नालो पढ़णु अचे, बस जो नंबर पढ़णु अचे या टिकट जो टाइम ॾिसणु अचे, इहा लिटरेसी जी डेफिनेशन आहे। इन मां असां सम्झी सघूं था त सिंध 21 सदी में अञा किथे बीठी आहे। हाणे इन जो उहिञाण त तव्हां सभिनी जे साम्हूं हुया, असांजा तमामु घणा मोतबर हाई लेवल जा उस्ताद प्राइवेट सेक्टर ऐं पब्लिक सेक्टर जा ॿुधाए विया त सबब छा आहिनि, पर नेठि त छा कजे। यूनिवर्सिटी में जेके असांजा नौजवान शागिर्द ऐं शागिर्दाणियूं पहुचंदा आहिनि, या यूनिवर्सिटी जंहिंखे एड्रेस करे सघे थी, कैटर करे सघे थी, अकोमोडेट करे सघे थी, उहो हार्डली 25% ऑफ द पॉपुलेशन आहे। जॾहिं त असांजी जेकी पॉपुलेशन आहे यूथ जी, उहा 63 to 65% आहे, यूथ बल्ज। छा असां कॾहिं सोचियो आहे त उहे काॾे वेंदा आहिनि। यूनिवर्सिटी में बि सभु नथा पहुची सघनि, त आख़िर उहे वञनि काॾे था। हर स्टेट जी या हर मुल्क जी या पाकिस्तान जे अंदरि, स्पेशली सिंध जे अंदरि टेक्निकल ऐं वोकेशनल एजुकेशन जा बि इदारा ठहियल आहिनि तमामु घणी तादाद में, ऐं उहे मुख़्तलिफ़ बैनर्स जे अंडर कमु कंदा। जीअं हाणे मां अगरि चवां स्टेवट आहे, सिंध टेक्निकल एजुकेशन वोकेशनल अथॉरिटी, वरी उन सां गॾु सोशल वेलफेयर बि वोकेशनल इदारा खोलिया आहिनि। उनखां पोइ SBT या सिंध बोर्ड टेक्निकल एजुकेशन आहे, उनखां पोइ TTB आहे, ट्रेड ट्रेनिंग सेंटर आहे। इन जे बावजूदि छो असां सभई मजमूई तौर ते अनस्किल्ड सॼिया था वञूं। अञा ताईं असां वटि स्किल्ड वर्कफोर्स न आहे। नंढिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त हाणे असां हब में हिकिड़ो इदारो टेक ओवर कयो आहे, सेंटर ऑफ एक्सीलेंस हब, जेको कंहिं ज़माने में जर्मन्स इस्टेब्लिश कयो हो ऐं उन्हनि पाण हलायो हो इदारो। उन्हनि छो इहो इदारो इस्टेब्लिश कयो हो त जर्मनी जी पॉपुलेशन, छो जो एजिंग पॉपुलेशन आहे, कई वेस्ट जा जेके मुल्क आहिनि उन्हनि खे इहो तमामु वॾो इशू आहे, चाहे उहो जापान असांजे एशिया जो हुजे, या यूरोप जो जर्मनी हुजे, या अमेरिका जो को स्टेट हुजे। हुननि इहो इदारो इन करे ठाहियो त हिते वर्कफोर्स पंहिंजो ट्रेंड करे, स्किल्ड वर्कफोर्स तयारु करे असां जर्मनी मोकिलींदासीं। बदकिस्मती हिन मुल्क जी, जॾहिं हुननि इहो इदारो छॾियो इस्टेब्लिश करण खां पोइ, उते जेकी हुननि मशीनरी लॻाई, हिन वक़्त जी अॼु जी ॻाल्हि थी ॿुधायां त लेवल 2 जी मशीन्स खे ऑपरेट करण वारो मूं वटि को फैकल्टी न आहे। 4 दफ़ा असां एडवर्टाइज़मेंट ॾेई चुका आहियूं प्रिंसिपल जे लाइ, प्रिंसिपल अचण लाइ तयारु न आहे। बजट खे मल्टीप्लाए छा, उनखे मां अलाए केतिरा % घणो मथे खणी आयसि त ठीकु आहे, भला हेतिरनि पैसनि मां अचे। इस्लामाबाद में हिकिड़ो पठाण मजबूरन मूंखे घुराइणो पियो, जंहिंजे लाइ मूंखे ॿुधणो पियो मैनेजमेंट जो त तोखे पूरी सिंध मां को माण्हू न मिलियो हो जो तूं पठाण घुरायो, ऐं ख़ैर उनखे बि असांखे जवाबु ॾियणो पियो। हिकिड़ो सिंधी मूंखे मिलियो सखर जो, सिर्फ़ु ज़ात ॿुधाईंदसि, नालो न, चांडियो। मूंखे चई त मां इन जे करे थो कराची अचणु चाहियां जो असांजा क़बाइली झेड़ आहिनि ऐं मुंहिंजी जेकी आहे ख़ानदानी दुश्मनी हले थी, ऐं मां उते महफ़ूज़ न आहियां। मां पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, मास्टर्स कई आहे, MPhil थियल आहे, ऐं PhD में एनरोल आहियां। तव्हां महिरबानी करे मूंखे हिते मौक़ो ॾियो त मां अचां। ॾाढो सुठो ज़बरदस्त
अच्छा अचो तव्हांखे रहणो पवंदो हुते। चई रहंदसि न, छाजे लाइ त मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजा ॿार आहिनि ऐं उन्हनि जी बि एजुकेशन मूंखे कंटिन्यू कराइणी आहे। मूं चयो ठीकु आहे, हुते आसपास मां स्कूल वग़ैरह तुंहिंजे लाइ ॾिसां थी, रहाइश बि फ्री कयूं था, तूं अचु। हाणे मां सिर्फ़ु ॿुधायां थी हिन क़ौम जो मिज़ाज। चई न मैडम मुंहिंजे लाइ ॾुखियो आहे, मां त इन जे करे हिते अचां पियो, छो जो तव्हांजी हेड ऑफिस कराची में आहे, त मूंखे कराची रहणो आहे, मां हब न रहंदसि। अड़े बाबा हुते तुंहिंजी 80,000 पघार आहे, हिते मां तोखे 2 लख रुपया ॾियां थी पर मंथ अलॉन्ग विद द फ्री स्टे अकोमोडेशन, ऐं तुंहिंजे ॿारनि जी एजुकेशन लाइ बि असां कुझु न कुझु कयूं था। 6 महीना आहिनि, 8 महीना आहिनि, थोरो चैलेंज थींदो, पोइ शयूं सेटल डाउन थी वेंदियूं। तूं नंबर 2 तयारु करे वठिजांइ, पोइ तोखे मां वरी आज़म टाउन कराची जे ज़ैप्टेक में प्रिंसिपल करे छॾींदसि। पर हाणे 8 महीना महिनत केरु करे? हीअ असांजो मिज़ाज आहे, हीअ असांजो रवैयो आहे। असांजो सेक्रेटरी बोर्ड ऑफ गवर्नर्स आहे शाह साहब, सुहेल अकबर शाह साहब, उन मूंखे चयो मैडम तव्हांखे ॾाढी तकलीफ़ पई थी थिए, तव्हां इलाही चैलेंजिस में आहियो, भला 2-3 माण्हू मां रिकमेंड कया। मुंहिंजी सर बिल्कुलु तव्हां रिकमेंड कयो। हिकिड़ो इंजीनियर आहे छोकिरो, सिंधी आहे, बेरोज़गार आहे, पहिरियां विंड मिल में किथे कमु करे पियो, पर हाणे चाहे थो त मां टेक्निकल वोकेशनल एजुकेशन में अचां ऐं ही तव्हां वटि जनरल इलेक्ट्रिशियन पढ़ाए सघे थो। ठीकु आहे सर मोकिलियोसि, पर उते रहणो पवंदसि। हा त घुरायोसि। मूं वटि आयो नौजवान, ॾाढो हैंडसम सुठो छोकिरो। पुछियोमांसि बाबा नौकिरी छो छॾी? चई मैडम उहो मथे चढ़णो पवंदो हो, विंड मिल वारो, ऐं मुंहिंजे इहे मिज़ाज में न हो, मूंखे मथे में ॾाढा चकर ईंदा हुआ, सो मां नौकिरी छॾी। पघार घणी आई? पघार 95,000 लमसम मूंखे मिलंदी। ठीकु, हाणे ॿुधो मां तोखे नौकिरी त रखां थी ऐं पघार तोखे ओतिरी ॾींदसि जेके तूं लास्ट छॾी आहे, तोखे रहाइश फ्री आहे। मां तोखे हाणे ई नंबर 2 ठाहिण जे चकर में आहियां, तो उते प्रिंसिपल ईंदो, पर छो जो तूं यंग आहीं, तुंहिंजो एॾो एक्सपीरियंस न आहे, त तोखे वञी उते रहणो आहे ऐं पोइ अॻिते हली तूं प्रिंसिपल थींदे। चई हा मैडम ऑफर सुठी आहे, पर मां उते रहंदसि न। छो? मां घर जी मानी खाईंदो आहियां। मां ठीकु आहे, हाणे हुते बोर्ची त मां नथी अरेंज करे सघां। हिकिड़ो रूम हूंदो, उते ओवन ॾींदसि, फ्रिज हूंदी, इंटरनेट हूंदी, AC बि ॾींदासीं। छो तोखे मां वाइस प्रिंसिपल जो सोचां थी त रखां, छो जो मूंखे ईअं करिणो पवंदो। पूरे बलोचिस्तान मां त मूंखे माण्हू न मिलिया, पर सिंधियुनि खे उते, छो जो हब इज़ द पार्ट ऑफ कराची। बिफोर 1 यूनिट इट वॉज द पार्ट ऑफ कराची, त आफ्टर 1 यूनिट बलोचिस्तान जी हद में अची वियो। मुंहिंजे लाइ त हब कराची आहे, जीअं घारो मुंहिंजे लाइ कराची आहे। ख़ैर इहा ॻाल्हि हिते थी ख़तमु। उन खां पोइ हाणे असां हिकिड़ो रिटायर्ड माण्हू हायर कयो आहे, उन नालो नथी ॿुधाए सघां। उन चयो मैडम मां वांदो वेठो आहियां, सॼी उमिरि फील्ड जो कमु कयो आहे, मां ॾिठो आहे तव्हांजा ॾाढा ज़बरदस्त कम आहिनि, एक्सपोयर बि आहे, ऐं मूंखे तव्हां प्लीज़ रखे ॾिसो। त मुंहिंजो सर मां तव्हांखे रखण लाइ बिल्कुलु राज़ी आहियां ऐं मूंखे ख़ुशी थींदी। ऐं तव्हां छो जो बलोच बि आहियो त बलोचनि खे मुंहुं बि ॾींदा, छो जो अॻियां बलोच लिखियलु अथसि, इन जे लाइ मुंहिंजे लाइ आसानी थींदी। पोइ कॾहिं खां था अचो? चई मैडम मूंसां हिकिड़ो मसइलो आहे। कहिड़ो? हाणे मुंहिंजी ज़ाल चए थी त तूं 5 ॾींहं उते रहंदे, त मुंहिंजो सर 2 ॾींहं इनफ आहिनि तव्हांखे घर वञण जे लाइ, सैटरडे संडे तव्हांजो ऑफ हूंदो। ख़ैर उन हामी त भरी आहे। हाणे उन ज़ाल जो चैलेंज पंहिंजी जाइ ते आहे, उन सां ॻाल्हाइबो ज़रूरु, उनखे मिंथ मेड़ कबी, पर आसरो मिलियो आहे त मंडे ते अचे थो। सभु दुआ कजो त एटलीस्ट इहो हब इंस्टीट्यूट ऑफ टेक्निकल एजुकेशन हली पवे। ताज़ो हाणे मां दुबई वियसि, ग्लोबल एजुकेशन सोल्यूशंस एंड सप्लाईज़ कॉन्फ्रेंस हुजे, पूरी दुनिया जा माण्हू हुते आया हुजनि, इंक्लूडिंग असांजो पाड़ेसरी इंडिया। मां ॻोल्हींदी रहियसि किथे को मूंखे पाकिस्तान जो स्टॉल मिले, किथे को पाकिस्तान जी का प्रोडक्ट मूंखे नज़र अचे। उते डिफरेंट सेशन्स हुया, मल्टीपल शयूं हलनि पियूं साइमल्टेनियसली, सेशन्स हलनि था पिया, एजुकेशन सिस्टम, स्कूल्स जो, फिनलैंड जो सिस्टम, साईं जर्मनी जो टेक्निकल वोकेशनल एजुकेशन, ऐं उनजी मशीनरी हुननि डिस्प्ले कई हुजे। इत्तफ़ाक़ सां हिकिड़े हंधि मूंखे जर्मनी जो स्टॉल मिली वियो। ॻाल्हि ॿोल थी, मां उन जी कुझु मशीनरी ॾिठी जॾहिं लिखियलु पियो इंडस्ट्री 4.0। तव्हां मां शायदि घणनि खे ख़बर बि हुजे त असां हिन वक़्तु जिते वेठा आहियूं इंडस्ट्री लिहाज़ खां एंट्री लेवल ते आहियूं, यानी सर्टिफिकेशन लेवल 1, 2, 3, हार्डली 4 ते, जॾहिं त असल इंडस्ट्री इज़ अ 4.0। असां बलोचिस्तान में जेको इंफ्रास्ट्रक्चर मां ॾिसी आई आहियां, उते उहा मशीन हलाइण जे लाइ मूं वटि ऑपरेटर कोन्हे। इत्तफ़ाक़ सां उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, मूं ॿुधायोमांसि असां GIZ में कमु कयो आहे, उहे असांजे पार्टनर हुया।
हिकिड़े माण्हू चयो त आई वॉज द पार्ट ऑफ GIZ प्रोग्राम एंड आई रिमेन्ड देयर इन पाकिस्तान फॉर 5 years, वेरी गुड 5 years, एंड हब वॉज एस्टेब्लिश्ड बाय अस। मूं चयो वाह, मुंहिंजो त कमु थी वियो। हाणे मतिलबु मां कीअं तव्हांखे लिखां ख़त, ईमेल, रिक्वेस्ट कीअं कयां त तव्हां मूंखे ट्रेनर्स मोकिलियो त जीअं एटलीस्ट उहे मशीनियूं हलनि त सही। छो जॾहिं मां विज़िट कयो इदारो त उहे सभु बंदि पयूं आहिनि, पैक्ड, अञा उहे खुलियूं ई न आहिनि। जंहिंमें तव्हांखे यकीन कयो 3D प्रिंटर्स तक पिया आहिनि। हाणे 3D प्रिंटर छा आहे? तव्हां प्रोग्रामिंग कयो, प्रिंटर जा मुख़्तलिफ़ साइज़िस हूंदा, तव्हां चप्पल ठाहियो, मोबाइल जो ही केस ठाहियो, तव्हां प्लास्टिक जा टॉयज़ ठाहियो, या हे जेके पाउच आहिनि तव्हां पाए वेठा आहियो हिन बेज जा, विदिन मिनट्स इंस्ट्रक्शन ॾियो त मूंखे 20 पाउच खपनि, 20 पाउच निकिरंदा। उहो मटीरियल उनजो जेको आहे, जीअं आम प्रिंटर हूंदो आहे, उनजो पनो हूंदो आहे, हिन जो प्लास्टिक जो मुख़्तलिफ़ कलर्स जूं तारूं हूंदियूं आहिनि। हाणे उहे प्रिंटर्स असां वटि मौजूदु आहिनि, पर असांखे उन ते कमु करणु नथो अचे। इहा असांजी बदकिस्मती जी हद आहे। ऐं उहो छो आहे? थोरी अञा शामे ग़रीब आहे। उहा इन जे करे आहे जो लास्ट टाइम हाणे मुंहिंजी सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड्स जे सेक्रेटरी सां मुलाक़ात थी। मूंखे चई मैडम तव्हां हाणे आज़म टाउन एडॉप्ट कयो आहे ऐं इनिशियली त तव्हांजी सुठी प्रोग्रेस आहे। असां चाहियूं था 249 इदारा आहिनि टेक्निकल वोकेशनल एजुकेशन जा सिंध में, रुगो 249। उन्हनि मां तव्हां ॾिसो त हलनि कहिड़ा था, ऐं जेके नथा हलनि एटलीस्ट हर डिस्ट्रिक्ट मां तव्हां हिकिड़ो इदारो खणो। त मुंहिंजो मां सर मूंखे खणण में को मसइलो कोन्हे, पर जेको चैलेंज लास्ट टाइम आज़म टाउन खे मूंखे हिन स्टेट, हिन गवर्नमेंट, हिन सरकार ॾिनो आहे, उन खां पोइ मूं बस कई। छाजे लाइ? त या त असां कमु कयूं, या ब्यूरोक्रेसी जा एतिरा प्रोसीजर्स आहिनि, एॾा प्रोसीजर्स आहिनि जो सॼी तव्हांजी एनर्जी उन में हली थी वञे। त चई नेठ छा कजे? मुंहिंजो नेठ इहो करे सघिजे थो त तव्हां पाण सिलेक्ट कयो इदारा ऐं असांखे ॿुधायो, असां उहो टेक ओवर कंदासीं। नंढिड़ो एग्ज़ाम्पल थी ॾियां। हाणे हिकिड़ी मीटिंग थी हुजे, उन में लास्ट CM साहिबु चयो त छो जो हीउ कमु ॾाढो ज़बरदस्त थो थिए ऐं इहे 2-3 करोड़ त कुझु ई कोन्हनि, जेकॾहिं इहे मां 2-3 करोड़ इन्वेस्ट थो कयां हिन यूथ ते, हिन नौजवाननि ते, त हीअ अरबे रुपयनि जो नाणो कमाए ॾींदा फ्रीलांसिंग में, ग्राफिक डिज़ाइनिंग में, वेब डेवलपमेंट में, या इंडस्ट्रियल कोर्सिस में। सो तव्हांखे हीअ असां फंडिंग ॾियूं था। जेको सेक्रेटरी आहे उन ख़त ई सॼो ग़लति लिखियो। असांजे ख़त जे मथां उन जेकी मिनट्स ठाहिया उन में हेल्थ डिपार्टमेंट ने हणी छॾियईं। जॾहिं गवर्नमेंट ख़तमु थी, असां सबमिट कयोसीं, हुननि चयो बाबा हे त हुननि चयो हेल्थ डिपार्टमेंट खे पैसा ॾींदासीं, सो ज़ेप्टे केरु आहे? वरी उन पोयां वरी ज़ीरो खां कहाणी असां शुरू कई आहे, हल हले थो। आज़म टाउन जी ही बजट जेका ॾियणी, हिकिड़े सेक्शन ऑफिसर उन में डेट लॻाई 31 अक्टूबर जी जाइ ते, नवंबर 31 थींदो ई कोन, 31 नवंबर हणी छॾी। जॾहिं इहो लेटर वियो आहे त वापसि आयो, हुननि चयो बाबा हिन लेटर में त डेट ई ग़लति लिखी पई आहे। वरी वापसि यूनिवर्सिटी बोर्ड ॾे विया आहियूं त सर प्लीज़ हिनखे या करेक्शन कराए ॾियो, लेटर नओं कढो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त अगरि अहिड़ा नंढा नंढा चैलेंजिस बज़ाहिर ईंदा त तव्हांजी एनर्जी कम में हूंदी, रेक्टिफिकेशन में हूंदी, या तव्हां वाकई बि पंहिंजो जेको असल ऑब्जेक्टिव आहे, विजन आहे कम जो, उहो करे सघंदव। ॾाढो ॾुखियो आहे। ख़ैर अहिड़ा कई मूं वटि किसा आहिनि, सो तव्हांखे वधीक बोर नथी कयां। हाणे अचो ॾिसूं त असां आख़िर करे छा था सघूं। स्टेप्टा पंहिंजो रोल नथी निभाए, ठीकु। सोशल वेलफेयर, अच्छा इहो हिकिड़ो ॿियो किसो ॿुधाए छॾियो। लास्ट वीक मां थर वई हुयसि, मूंखे कंहिं चयो त नगर पार्कर में सोशल वेलफेयर जो हिकिड़ो 2 एकड़नि ते ठहियलु सुठो इदारो आहे, तव्हां महिरबानी करे ॾिसो, हले कोन थो, प्रिंसिपल बि आहे, स्टाफ बि आहे, पघार असांजी फुल पई थी वञे, उन जे लाइ छा कजे? औरतुनि जे लाइ, निजो मायुनि जे लाइ। वयसि मां हुते, ॾिसी हैरानगी थी त उहो फ्रंट में हिकिड़ो वॾो प्लॉट छॾियल हुजे, उन खां पोइ हिकिड़ी ॿी बिल्डिंग, पोइ अंदरि 2-2.5 एकड़नि ते हिकिड़ी बहितरीन आलीशान बिल्डिंग ठहियल हुजे। लॻे पियो त हा वाकई का सुठी बिल्डिंग ठहियल आहे। पट्टी जेकी हुई हिकिड़े मिनिस्टर जे नाले सां इनाग्रेशन वारी, उहा बि किरी हेठि पई हुई, उन मथां ई मिटी ऐं ॼारा लॻा पिया। फोटू कढी छॾियो, मूं चयो उन मिनिस्टर खे मोकिलींदसि त हीअ अथई हालत। उन खां पोइ जेको वेरांडो हुयो उते लॻो पिए त ॼण का बाहि लॻल हुजे। मूं पुछा की हिते छा थियो हो? चवंदा सियारो हो त हिते ॿार ई बारबीक्यू वग़ैरह कयोसीं, पोइ ईअं बाहि लॻी वई। मूं चयो हीअ चा उठ दर जी? मैडम उहो बसि ईअं थी वियो, इतफ़ाक़ आहे।
अच्छा रजिस्टर ॾेखार तो ॿार रजिस्टर्ड आहिनि, हा मैडम ईंदियूं आहिनि छोकिरियूं, मुंहिंजो अॼु नज़र नथियूं अचनि, वर्किंग डे हुजे। इम्तिहान हाणे ताज़ो ताज़ो थिया आहिनि, ठीकु रजिस्टर ॾेखार, जेके रजिस्टर ॾेखारियईं तव्हां यकीन कयो, मां फोटा कढी आई आहियां, 5 साल पुराणा रजिस्टर छोकिरियुनि जा, ऐं उहो इन इदारे जो न, इहो त पोइ ठहियो आहे हाणे वारी गुज़िरियल गवर्नमेंट में, उहे के ॿिया आस पास जा इदारा हुजनि उन्हनि जा रजिस्टर खणी वेठो आहे। प्रिंसिपल साहिब खे मूं चयो पघार मिलंदी अथई? चई हा। मूं चयो मंथली मिलंदी अथई? चई हा। मुंहिंजो देरि बि न थींदी आहे? चई न। मुंहिंजो पढ़ाइण में हिकिड़ो ॿरो अथव, हिकु मूंखे स्टूडेंट नज़र त कोन थी अचे, कुर्सियूं सभु भॻल टुटल, हीअ आहे सिंध जेका 21वीं सदी में बीठी आहे। ॾिसो हिन वक़्तु जेको पैनल हुयो असां वटि, उन्हनि चयो यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि कयूं, बिल्कुलु ठीकु सही चयनि, उन्हनि जी शामे ग़रीब ठीकु हुई, पर ॻाल्हि इहा आहे त सभु यूनिवर्सिटीज़ में न पहुचंदा, जेके यूनिवर्सिटीज़ में नथा पहुचनि आख़िर त काॾे वञनि? पूरी दुनिया में सुधरियल मुल्कनि में सभु यूनिवर्सिटीज़ में न आहिनि वेंदा, अमेरिका में बि कोन था वञनि, यूरोप में बि कोन था वञनि, उहे स्किल डेवलपमेंट ईंदा आहिनि, कम्युनिटी कॉलेजिस में ईंदा आहिनि, पर बेसिक एजुकेशन पंहिंजी लाज़मी उन्हनि खे वठणी हूंदी आहे त जीअं माणपो अचे, छो जो त एजुकेशन जो मतिलबु नौकिरी न आहे, रुगो बाशऊर थियणो आहे, माण्हू थियणो आहे, इंसान थियणो आहे। उन खां पोइ असांजी सरकारी इदारा त ठाहिया आहिनि, पोइ बेयारो मददगार आहिनि। वरी BBSYDP प्रोग्राम शुरू थियो, स्टार्ट त ज़बरदस्त विजन सां हुयो, पर उन खां पोइ दुनिया खे ख़बर आहे त हर साल अगरि 40,000 स्किल डेवलपमेंट यूथ ॿाहिरि निकिरे थो, आख़िर वञे काॾे थो? मूंखे त ट्रेनर्स ई नथा मिलनि। यकीन कयो मुंहिंजे लाइ एॾो चैलेंज हूंदो आहे को बि नओं ट्रेड शुरू करणु। मूंसां गॾु मुंहिंजी एक्स कलीग सना ख्वाजा वेठी आहे, ख़बर हूंदसि त असांखे ट्रेनर कोन मिलंदो। GIZ सां असां इन जे करे MOU साइन कयोसीं त ॿियो कुझु न खपे तव्हांजो, असांजी महिरबानी करे कैपेसिटी डेवलपमेंट कयो, सिर्फ़ु असांजी कैपेसिटी डेवलपमेंट कयो। हिन वक़्तु पाकिस्तान जनरली ऐं सिंध स्पेशली जंहिं बहरान खां गुज़री रहियो आहे, मां त हैरान आहियां त असां वटि स्किल्ड वर्कफोर्स आहे ई न। लास्ट टाइम जापान जी एम्बेसी मूंसां कॉन्टेक्ट कयो त असां चाहियूं था त तव्हां सां गॾु असां MOU साइन कयूं, छो जो पाकिस्तान सां उन्हनि कयो आहे लेकिन सरकारी तौर ते को रिस्पॉन्स न आहे। असां वटि छो जो एजिंग पॉपुलेशन घणी आहे त मुख़्तलिफ़ ट्रेड्स में ट्रेंड यूथ असांखे खपे, ऐं उनजे लाइ बेसिक रिक्वायरमेंट इहा आहे त जैपनीज़ उन्हनि खे सिखणी आहे, ऐं उनजे लाइ असां तव्हांखे माण्हू ॾियण लाइ बि तयारु आहियूं। माण्हू बि जॾहिं उन अची था वञनि, मसइलो हिते वरी तव्हांखे ख़बर आहे, थर में जॾहिं चाइनीज़ खे हिननि किडनैप कयो, मतिलबु एतिरी वॾी सिक्योरिटी जो आख़िर ज़िम्मो केरु खणे एज़ अ प्राइवेट इंस्टीट्यूशन। एॾा वॾा चैलेंजिस आहिनि जो अगरि तव्हां कुझु करणु चाहियो बि त नथा करे सघो। पर इन जे बावजूदि जेका सुठी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असां पंहिंजे तौर ते जेके असांजे चैप्टर्स आहिनि उन में बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर्स इस्टेब्लिश करणु शुरू कया आहिनि, ऐं हिकिड़ो बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख खे एप्रिशिएट कंदे नाले सां असां नवाबशाह में, हिकिड़ो लाड़काणे में ऐं हिकिड़ो हैदराबाद में क़ाइमु कयो आहे, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त नौजवान छोकिरो या छोकिरी अचे, उनखे लैपटॉप, इंटरनेट, बिजली, कंड्यूसिव इन्वायरमेंट ॾियूं ताकी उहे घटि में घटि ॿाहिरां जेके हुनखे ऑर्डर्स मिलनि था फ्रीलांसिंग करे सघनि। ऐं पाकिस्तान इन शइ में काफ़ी अॻिते बि आहे, इहे सुठा अंग अखर आहिनि असां वटि, त पाकिस्तान नंबर 2 आहे परहैप्स इन फ्रीलांसिंग। त हाणे असांजी सोच इहा आहे, ऐं गवर्नमेंट खे बि ज़ाहिर आहे असां इहा गुज़ारिश कंदासीं, ऐं असां हिकिड़ो प्रोपोज़ल मोकिलियो बि आहे त ॿियो न त हर डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके तव्हांजूं ईअं ई बिल्डिंग्स पयूं आहिनि वॾेरनि जूं ओताकूं सरकारी ख़र्च वारियूं, उते असांखे बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर इस्टेब्लिश करण जी इजाज़त ॾियो। उनजी स्पॉन्सरशिप असां पाणे था खणी अचूं, तव्हां असांखे पैसा बि न ॾियो, रुगो जाइ ॾियो, छो जो हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण में चङो ख़ासो नाणो खपंदो आहे, ऐं इहे पैसा बि असां ऐं तव्हां जा आहिनि, टैक्स पेयर्स जा आहिनि। इहे ख़ामखा बिल्डिंग पई आहे, रुगो असांखे बिल्डिंग इस्तेमालु करण जी इजाज़त ॾियो। इतफ़ाक़ सां गवर्नमेंट चेंज थी वई, केयर टेकर गवर्नमेंट के अहिड़ा डिसीशन फ़िलहाल नथी खणे, पर मां उमेदु रखां थी त हीअ सिंध ईंदड़ जेका बि डेमोक्रेटिक गवर्नमेंट आई, इलेक्टेड आर सिलेक्टेड, उहा कुझु न कुझु बूटो ॿारींदी, जेकॾहिं न त असां तव्हां सभु जेके वेठा आहियूं सिंध जा सुजाॻ ऐं सुजाण माण्हू, छो जो जेके सुजाॻ आहिनि उहे ई हिते वेठा आहिनि, जेके सुजाॻ न आहिनि तो आया बि न आहिनि। त ही जेके सुजाॻ माण्हू वेठा आहिनि, फुड़ी फुड़ी तलाव आहे,
किथे न किथे पहुचंदासीं। ऐं हीअ मेला अगरि ईअं मचंदा रहिया, हर साल असां हिट कंदा रहियासीं ज़हननि खे, दिमाग़नि खे, माइंड्स खे, त ज़रूरु अंग अखर मल्टीप्लाए न सही पर एडिशन ज़रूरु थींदी। सो मायूस न थियो, असांजो नौजवान यकीनन अॻिते ईंदो। चैलेंजिस आहिनि ऐं उन्हनि चैलेंजिस खे गॾिजी मुंहुं ॾिबो। हाणे इदारा सिंध जूं सूरमियूं हेड कनि थियूं ऐं हाणे असांजा इदारा, असांजी नौजवान छोकिरियूं, छो जो जंहिं छोकिरीअ खे सिर्फ़ु प्लेटफॉर्म मिले थो न, हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिले थी न, उहो एक्सेल करे थी, इहो मुंहिंजो यकीन आहे। ऐं सिंध खे सुधारींदी ऐं जीआरींदी सिंध जी औरत, सिंध जी सूरमी। थैंक यू।